नाज़रीन बुलेटिन में अवांखे आम ख़बर त अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ऐं वकील ख्वाजा रहीम जी मुबैना ऑडियो लीक वारे मामले बाबति ॿुधायूं त मरियम नवाज़ बाबति ॻाल्हि ॿोल ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो रद्द अमल साम्हूं अची वियो आहे। अवांखे ॿुधो त मुबैना ऑडियो में मरियम नवाज़ बाबति किरियल ॿोली जी मज़म्मत करियां थो वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे। औरतुनि बाबति अहिड़े क़िस्म जी लहजे ऐं सोच जी मुआशरे में मज़म्मत करणु घुर्जे। वज़ीर आज़म चयो त इज्तिमाही मज़म्मत सां ई मुआशरे में अहिड़े क़िस्म जी नाकारी सोच रोके सघिजे थी। इन हवाले से अधिक तफ़सील लाइ सां लाइन ते मौजूद है केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल। जी गुलाम रसूल, तफ़सील ॾिजो। जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोशल मीडिया ते एक ट्वीट जारी करे बयान जारी किया है जैमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ऐं PTI जे वकील ख्वाजा तारिक रहीम जी ऑडियो लीक में धी मरियम नवाज़ जे बारे में घटिया गुफ्तगू इंतहाई काबिल मज़म्मत। बयान में शहबाज शरीफ जो चवणु आहे त औरतुनि जे बारे में इन अंदाज़ में ॻाल्हाइण ऐं अहिड़ो लहजो इख्तियार करण घटिया सोच जी अकास आहे। माशरो ख़ासि तौर ते ख़वातीन हिन अमल जी भरपूर मज़म्मत कनि। साॻे वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त इज्तिमाही मज़म्मत सां ई मुआशरे में अहिड़े क़िस्म जी मनफ़ी सोच रोके सघिजे थी। अहिड़ी रीति वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोशल मीडिया ते ट्वीट जारी करे अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ऐं PTI वकील ख्वाजा तारिक रहीम जी ऑडियो लीक बाबति उन बयान जी मज़म्मत कई आहे ऐं चयो आहे त मरियम नवाज़ जे हवाले सां उन ऑडियो लीक में इंतहाई घटिया ॿोली इस्तेमालु कई वई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।